वइज़ा मा ग़ज़िबू हुम यग़फ़िरून वल्लज़ीना इस्तजाबू लिरब्बिहिम वअक़ामुस्सलाह वअम्रुहुम शूरा बैनहुम वमिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस्सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वहदहु ला शरीक लहू चओ चवंदो फ़र्ज़ वाजिब सुन्नतूं तन्या तर्क मपा तौबा सदी तस्बीह पढ़ी सा पुजा पिरिन संदी हीअ ॻाल्हि थी साहीअ साणो हंडा नागा पंहिंजे नफ़्स खे का सही राह सुना सैयद अब्दुल लतीफ़ चए दोज़ख़ ज़लीबा तो आॾो ई न अचे महकुम थी मस्जिद जो जन दाइम झलियो दर उन जी अब्दुल लतीफ़ चए पुष्टी पैगंबर से ही मरकन मर जंजो इश्क अला जे भाई जोगी थिया तकल में सदीकार पूरो रह पंजन सी आया टीहन टार से ही दागा धार जमे राह सुञाणी रब जी मन मॻियो तन तस्बीह दिल दबूरो जन तारों जे तलब जूं वहदत सां वजन वहदहू वाहिदहू वहदहू वाहिदहू इहो राग रगुल से सुताई जागन निंद्र इबादत जंदी अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। पंजवीं सिपारे सूरत शूरा जो आयत आज सामने तिलावत की नहीं हुई। इन आयतुन में अल्लाह ताला
पंहिंजे उन्हनि नेक बाननि जूं ख़ासि वस्तूं बयानु फरमायूं जेके दुनिया में भी कामयाब थी विया त आख़िरत में भी कामयाब थी विया। उहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया ऐं आख़िरत में कामयाब थी विया। अल्लाह साईं उन्हनि जो मुख़्तसर तारीफ़ इन्हनि आयतुनि में बयानु फरमायो। फरमाई वल्लज़ीन यज्तनिबून कबाइरल इस्मि वल फ़वाहिश रब फरमायो कामयाब थी विया मुंहिंजा उहे नेक बाना दुनिया ऐं आख़िरत में जेके बचनि था कबीरनि गुनाहनि खां ऐं बेहयाइनि खां। ये कामयाब थी कबीरा गुनाहन करा। हदीस में अचे तो मुझे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते कबीरो गुनाह हुआ अल इशराक बिल्लाह। अल्लाह जी ज़ात सां ॿिए खे शरीक बनाइण इहो सभ खां वॾे में वॾो कबीरो गुनाह हुआ। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन ऐं आसमान जितरा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि। जीअं मुड़ुस ज़ाल जी हर ग़लती बर्दाश्त करे वेंदो मानी कच्ची पकी पचाई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। भाजी में लूण मिर्च घटि वधि विधई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। लटा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई इहा ग़लती भी मुड़ुस बर्दाश्त करे वेंदो। घर जी सफ़ाई सुथराई औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई शरीफ़ मुड़ुस पंहिंजी ज़ाल जी इहा ग़लती भी बर्दाश्त करे वेंदो। पर जेकॾहिं ज़ाल मुड़ुस जी मोहब्बत में मुड़ुस जी भाउ ॾेर खे शरीक कयो मुड़ुस जे पीउ सहुरे खे शरीक कई इहा एॾी अज़ीम ग़लती आहे जो गैरतमंद मुड़ुस कॾहिं बि ज़ाल जी इहा ग़लती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह त सभ खां वधीक गैरतमंद आहे। इन जे करे रब फरमायो इन्नल्लाह ला यग़फिरु अन युश्रक बिहि व यग़फिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। फरमाई ज़मीन ऐं आसमान जेतिरियूं तव्हांजूं ग़लतियूं हुजनि जबलनि जेॾा तव्हांजा गुनाह हुजनि मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ न कंदुसि छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसइलो। इन जे करे अल्लाह साईं फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदऊ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर अथव तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखां सवा कंहिंखे बि सॾु न कजो मूंखां सवा कंहिंखां मूंखां शइ न घुरिजो। गवाही न छॾियोसि घोर छॾे ॾियो वेही रहो। उताक हुजे अब्बासी साहब जी
बंगलो हुजी अब्बासी साहब जो, मेहमान हुजी अब्बासी साहब जो, अब्बासी साहब जो मेहमान अब्बासी साहब जी उताक में वेही वरी का कोशिया चचड़ के फोन करे तो मुखे मानी तू खड़ा, मुखे चाहे तू प्यार बुधायो इन अब्बासी साहब के कावर ईंदी कि न ईंदी। अरे ज़ालिमा उताक मुझी बंगलो मुझो तू की हया नथो अचे जो मुझे उताक में वेही करे दिल की तू मानिए जो चवी, दिल की तू चाहे जो चवी छा मां तुझी मानिए चाहे में खुटी पियो हाँ छा निकरी वर मुझी उताक मां बियर मुझे उताक में नाच जा। इन अब्बासी की दी गैरत थी अचे जो इन जे उताक में मेहमान देखी तू मानी जो चवे, देखी तू चाहे जो चवे, इन जी गैरत बर्दाश्त न थी करे तो रब तवाई असांखों वधीक गैरतमंद आ जेको अल्लाह जे घर मस्जिद में वेही करे रब खां न घुरे ऐं चवे या रसूल अल्लाह तू मुझी मदद कर, या अली तू मुझी मदद कर, या गौसे आज़म दस्तगीर तोखे मुझी पारत है तो रब की कावर ईंदी आ। फरमाईंदो तोखे हया नथो अचे जो मुझे घर में वेही करे मूंखां नथो घुरी, मुझे नबियन के दो सॾ करी, मुझे वलियन ऐं दोस्तन के दो सॾ करी। अरे ज़ालिम मां रब खुटी पियो हाँ छा मां रब वटि कमी थी वई आ छा जो मुझे घर में वेही करे मुझे बालनि खां तो घुरी, निकिरी वञ मुझे घर मस्जिद मां बीहर मुझे घर मस्जिद में नाच जा। मस्जिद में वेस सॼो आॾो सिफ़ जेका आहे या अल्लाह मदद, या रसूल अल्लाह मदद, या अली मदद, या गौसे आज़म दस्तगीर मदद, या फातिमा मदद, या हसन मदद, या हुसैन मदद आहे। ये सब अल्लाह सभिनी खे रब सां मिलाए छॾियो अथई। तुझी घरवारी तुझे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे ज़ाल जे साम्हूं ॿी माईअ खे चई त मूंखे पाणी तूं प्यार, ॿी माईअ खे चई त मुंहिंजे लाइ मानी तूं खणी आ, मुंहिंजा लटा तूं खणी आ। ॿुधायो ज़ाल खे कावड़ ईंदी कि न ईंदी? बस सोचेसि त डंडो ई कंद वारो हिकु ज़ालिम मां घर जी मालकियाणी, मां तुझे करे सब कुछ छॾे आई आहियां, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं ॿीअ खे तूं चई त पाणी प्यार। हिन ज़ाल खे एॾी गैरत है जो मुड़ुस जी मोहब्बत में ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे, निणान पहाड़ खे बर्दाश्त नथी करे त रब त सभ खां वधीक गैरतमंद आ। फरमाई फइन्नहु यालमु सिर्र व अख़फ़ा, बजणा हथो हथ सां मिलाए, मुंडो मुंडी सां मिलाए कमरे जी कुंड में कचहरी कयो था रब फमा तो इहो त मूंखे पतो आहे पर व अख़फ़ा तव्हां जेको दिल में सोचो था उहो बि मूंखे पतो अथव। मा यकूनु मिन नजवा सलासतिन इल्ला हुवा राबिउहुम, चार ॼणा किथे वेठा हो, टे ॼणा किथे वेठा हो त चौथो मां रब बि तव्हां सां गॾु हा। वला खमसतिन इल्ला हुवा सादिसुहुम, पंज ॼणा किथे वेठा हो त छहों मां रब बि तव्हां सां गॾु हा। नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, मां साज रगुल खां बि तव्हांखे वधीक वेझो हा। उदऊनी अस्तजिब लकुम, जॾहिं बि मूंखे सॾींदो मां तव्हांखे जी सां जवाबु ॾींदुसि। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब करीम खे छॾे करे परे वारनि खे बसि ॾ। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खे, घुरंदासीं सिर्फ़ु रब जी ज़ात खां। पंहिंजो अक़ीदो सही बनायो। नबी से जे बस जो पहिरें नंबर ते मक़सदु हुयो ग़लति अक़ीदा छॾियो, अक़ीदो सही बनायो। अल्लाह जे नबी ग़लति अक़ीदनि खे ख़तमु कयो।
पंहिंजे वावले सां काठीअ खे घड़े उनखे रंधो हणी रंग करे रसा ॿधी वरी उनखे ॿाहूं ॿधनि गाज़ी तोखे पार कई। इहो बि को अकुल आहे? को बुज़ुर्ग को मुर्शिद मरी वियो, पाण असां उनखे गुस्ल करायोसीं, कफ़न असां उनखे पाण पारायोसीं, कुल्हे ते खणी कब्रिस्तान ताईं असां पहुचायोसीं, कब्र में दफ़न बि असां कयोसीं, मिट्टीअ जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे कब्र जो निशान ठाहे वरी उनखे ॿाहूं ॿधनि त तूं असांजो बाबो आहे, तोखे असांखे ॿिन्ही जहाननि जी पारख। इहो बि को अकुल आहे? दुआ कयो अल्लाह ताला सां मुसलमाननि खे सही सम्झ था फरमाए। मुश्किल कुशा केरु? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब। हाजत रवा केरु? नज़र ऐं न्याज जे लाइ केरु? रुकू ऐं सजदे जे लाइ केरु? पुट ऐं नियाणियुनि ॾियण वारो केरु? इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केरु? मौत हयाती जो मालिक केरु? नफ़े नुक़सान जो मालिक केरु? आलिमुल ग़ैब हर शइ खे हर वक़्त में ॼाणण वारो केरु? या रब जी सिफ़त। इल्मुल ग़ैब कंहिंजी सिफ़त आहे? बाक़ी नबियनि खे जेको इल्मु आहे उनखे नबउल इल्म चइबो। तिल्क मिन अंबाइल ग़ैब, ग़ैब जो ख़बरूं अल्लाह नबियनि खे ॿुधायूं। बाक़ी इल्मुल ग़ैब उहा रब जी सिफ़त अथव। ऐं नबीअ जो इल्मु अल्लाह जे इल्म जो मुहताज आहे। रब ॼाणाए त नबीअ खे ख़बर पवंदी आहे, न ॼाणाए त कोई पतो कोन्हे। हज़रत याकूब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। 40 साल हज़रत यूसुफ जी जुदाई में रोए थो पियो। घणा साल? 40। यूसुफ अलैहिस्सलाम मिस्र जो बादशाह लॻो पियो आहे, ताजो तख़्त जो मालिक बणे वेठो आहे। याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुटनि खे रोई करे चए थो, या बनी यज़हबू فتحسسوا من يوسف واخيه ولا تيأسوا من روح الله إنه لا ييأس من روح الله إلا القوم الكافرون। मरी वेले जो एतिरो सदमो कोन पहुचंदो आहे। पुट मरी वेंदो आहे, महीनो ॿ महीना पीउ मां रोई रोई माठ करे वेंदा आहिनि। पर जेकर पुट गुम थी वियो त सालनि जा साल पुट जो सदमो पीउ मां जे दिलि मां न वेंदो आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम गुम थी वियो आहे। 40 साल हज़रत याकूब रोए थो पियो, पंहिंजे पुटनि खे बार बार थो चयो, मुंहिंजा पुट महिरबानी कयो, मुंहिंजे पुट यूसुफ जी जांच कयो। अल्लाह जे रहमत खां ना उमेद न थियो, रब जे रहमत खां ना उमेद काफ़र थींदो आहे। वबयज़त ऐनाहु मिनल हुज़्न फहुव कज़ीम। क़ुरान तो फरमा हज़रत याकूब रोई रोई यूसुफ जे जुदाई में पंहिंजूं अखियूं बि अछूं करे ॼणियूं। माना ख़बर न हुयसि, या त चओ त ड्रामो हो। हर शइ जी ख़बर हुयसि, पर ड्रामो पियो करे रोए पियो। छा ईअं चवंदो छा तव्हां ड्रामो? माना ख़बर न हुयसि। वरी रब ॼाणण ते अची त वलम्मा फसलतिल ईर, ॿारनि जॾहिं हिक ॿिए खे सुञातो त हज़रत यूसुफ खे ॿारनि चयो, अदा जल्दी कर, बाबो रात्रि तुझी जुदाई में रोए थो पियो, एक दफ़ो त अब्बे खे हली ज़ियारत करा। यूसुफ अलैहिस्सलाम फरमायो, हिन वक़्तु मुल्क में ॾुकर मां मसरूफ़ आहियां। इज़हबू बिक़मीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजहि अबी याति बसीरा। हीअ मुंहिंजी कमीज़ खणी वञो, वञी मुंहिंजे बाबे जे चेहरे ते रखो, अल्लाह मुंहिंजे बाबे खे जवानी वारी नज़र मोटाए ॾींदुसि। क़ुरान तो फरमा वलम्मा फसलतिल ईर,
काफ़िलो जन वाला मिस्र खां जुदा थियो 400-500 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। अॼु याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे कखाई झूपड़ी मां ॿाहिरि निकितो, पंहिंजे घर जे भातियुनि खे खिली करे चई इन्नी लाजिदु रीहा यूसुफ, अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू थी अचे। लौला अन तुफन्निदून, मूंखे चरियो न सम्झो त ॻाल्हि सही आहे। ॼाणण ते अचे त 500 किलोमीटर खां परे खां यूसुफ जे कमीज़ जी ख़ुशबू जो सिंघ आहे। न ॼाण आहे त 40 साल यूसुफ जे जुदाईअ में पियो थो याकूब खे रोए। ऐं जेकॾहिं तव्हां अक़ीदो रखंदो त नबीअ खे ग़ैब जो इल्मु आहे त इहा नबी जी तारीफ़ न आहे, बल्कि नबी जे कमाल खे घटि कंदो। मां तव्हां खां पुछां थो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं निमरूद ऐं हुनजी फ़ौज हथ पेर ॿधी पींघ में विहारे फ़ैसिलो कयो, कालू हरिकू, इब्राहिम खे बाहि में साड़ियो, वंसुरू आलिहतकुम, पंहिंजे इलाहनि ऐं माबूदनि जी मदद कयो। मां तव्हां खां पुछां थो, उन वक़्त में हज़रत इब्राहिम खे ख़बर हुई छा त हीअ बाहि मुंहिंजे मथां गुलज़ार थी वई? जेकर ख़बर हुजे सा त पोइ कमाल कोन्हे। सही थो चवां बाबा, हिते बाहि पई मरे ऐं तव्हां चओ त जोगीअ खे बाहि में था उछलायूं। मूंखे अॻे ई ख़बर पइजी वञे हुसैन शाह कंबर वारे वांगुरु त इहा बाहि बज़ाहिर बाहि अंदरि बाग़ आहे, भली मूंखे उछलाए, पोइ कमाल चइबो, पोइ कमाल करो, मूंखे त अॻे ई ख़बर आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां बाहि में सड़ी वेंदुसि, जली वेंदुसि, बाहि जो कमु साड़णा जलाइणा। पर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो, मूंखे सड़णु क़बूल आहे, जलणु क़बूल आहे, पर रब जे हुक्म, रब जे तौहीद खे मां न छॾींदुसि। हुननि जॾहिं बाहि में उछलायो, पोइ रब ऑर्डर कयो, या नार कूनी बरदम व सलामन अला इब्राहिम, ओ बाहि मुंहिंजे खलील जे मथां थधी थी। कमाल इनखे चइबो आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम खे ख़बर हुई छा त इहा काती मुंहिंजे कंध ते न वहंदी? अॻु में इहा ग़ैब जो इल्मु हुयुसि छा? जेकर अॻे ई ख़बर हुजे सा त पोइ कमाल करो। इस्माइल अलैहिस्सलाम खे यकीन हुयो त मां कुस्ती वेंदुसि, कातीअ जो कमु ई कुहाड़ा। पर पोइ बि बाबे खे चई, या अबति फ़अल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। बाबा जल्दी कर, देर न कर, ही त हिकिड़ो सिर आहे, सव सिर हुजनि रब जे हुक्म ते मां क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियां। कमाल इनखे चइबो अथव। बीबी हाजरा खे ख़बर हुई छा कंबर वारे पीर वांगुरु त काती मुंहिंजे पुट जे कंध ते न वहंदी? शैतान त अम्मा हाजरा खे चयो त इब्राहिम पुट खे कुहई थो। अम्मा हाजरा चयो, रे ज़ालिम, पीउ बि पुट खे कुहंदो आहे छा? चई अल्लाह जो हुनखे हुकुम थियो आहे। त अम्मा हाजरा फरमायो, जेकॾहिं रब जो हुकुम आहे त ही त हिकिड़ो बचिड़ो आहे, सव बचिड़ा हुजनि, मां रब जे हुक्म ते क़ुर्बान कंदसि। कमाल हिनखे चइबो अथव। आलिमुल ग़ैब केरु आहे? हाज़िर नाज़िर, हर जाइ ते मौजूद, हर वक़्तु सभिनी खे ॾिसण वारो केरु? इहा रब जी सिफ़त आहे। जेकॾहिं इहो अक़ीदो असां रखियोसीं त नबी हर जाइ ते मौजूदु आहे, हर वक़्तु सभिनी खे ॾिसे थो, इहा नबी साईं जी तारीफ़ न आहे, बल्कि इहा नबी साईं जी बेअदबी। नबी हर जाइ ते मौजूदु आहे। जेकॾहिं इहो अक़ीदो रखूं पोइ माज़अल्लाह कोट सब्ज़ल जे होटल ते असां ड्रामा ऐं फिल्मूं था ॾिसूं, छा माज़अल्लाह नबी उते बि मौजूदु आहे छा? असांखे ॾिसे थो छा? मुड़ुसु पंहिंजे घरवारी सां बिस्तरे ते सुतो पियो आहे, छा माज़अल्लाह तुंहिंजे अक़ीदे जे मुताबिक़ नबी उते बि खट ते वेठो आहे छा? इहो जेकर तुंहिंजो अक़ीदो आहे, पोइ लानत हुजे इन अक़ीदे ते। सम्झो था? इहा रब जी सिफ़त। दाता ॾियण वारो केरु आहे? अलाह जो नालो ज़ोर सां वठो।
दस्तगीर गौस मदद कर वारो केरा, गंज बश खजाना बख्शण वारो केर, मुख्तार कुल कनीजात। नबी से फरमा मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जै मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में आखिर में ये लफ्ज़ जारी थी आदम जो माबूद मतलूब मस्जूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह मोहम्मद मुस्तफ़ा मुझो रहबर रहनुमाए दखलल जन्नह। मुझे महबूब फरमायो मां तो फरमाया तयो मुझो उम्मती बिश्त में भी इंशाअल्लाह सां बिश्त में कहिड़ो गल मेलल वारी जन्नत जंहिंजी सिर सोन जी सिर चांदीअ जी गारो मुश्क अंबर जो। अल्लाह के पाण खे जन्नत जी ज़रूरत कान अथव, हू ला मकान ला महदूद। फरिश्तनि खे बि जन्नत जी ज़रूरत कान्हे का, मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ बि रब जन्नत हराम करे छॾी आहे। या कहिड़ो गल मेलण वारी जन्नत रब तव्हां सां कल में पढ़ण वारनि मुवाहिदनि जे लाइ तयारु कई आहे। इंशाअल्लाह इन रस्ते ते हलंदासीं, असांखे यकीन आहे त असां जन्नत में वेंदासीं। ऐं इहो जेको तौहीद ऐं सुन्नत वारो रस्तो अथव यकीन सम्झो त असां हक़ ते आहियूं। जेकर थोरो शक कयव त अलाए असां हक़ ते आहियूं अलाए ना हक़ ते। हुननि पीरनि जे पोयों बि लखे माण्हू आहिनि, होॾे शिया जुलूस था कढनि, होॾां बि लखे माण्हू आहिनि। अलाए असां हक़ ते आहियूं अलाए ना हक़ ते, इहो रुगो शक कयो ईमान हलियो वेंदो। उलमा खां पुछी ॾिसो, यकीन कयो असां जेको रस्तो वरितो आहे अकाबरीन वारो क़ुरान ऐं सुन्नत वारो, असां हक़ ते आहियूं। इंशाअल्लाह असां जन्नत में वेंदासीं। वहम कयो बर्बाद थी वेंदो त अलाए हक़ ते आहियूं अलाए ना हक़। हू बि क़ुरान था पढ़नि, हुननि जे मथे ते बि पटको आहे, हुननि जे चेहरे ते बि ॾाढी आहे, हुननि जे पोयां बि लखे आहिनि। अलाए असां हक़ ते अलाए ना हक़ ते, इहो वहम कयो ईमान हलियो वेंदो। असांखे यकीन आहे असां हक़ वारे रस्ते। सहाबा खे यकीन हुयो या कोन हो? मुज़ब्ज़ब आजा अलाए हक़ ते अलाए ना हक़। तकलीफ़ूं बि अचनि पियूं, शहीद बि थियनि पिया, बुखूं बि मिलनि पियूं, दुख मुसीबतुनि जा पहाड़, पर पोइ बि चल पिया असां हक़ ते। बस अक़ीदो सही बनायो, बाक़ी गुनाहगार हट को आहे। हिते जेके वेठा आहियूं कहिड़ा गुनाहनि खां बचनि, हटक खे पंहिंजे हाल जी ख़बर आहे। ऐं गुनाह कयूं था त का टेक त अथव, कंहिंजी टेक अथव? मुला मौलवीअ जो आसिरो अथव छा त उहो छॾाईंदो? त पीर मुर्शिद दिलासो ॾिनो अथव छा? त सरदार ऐं ख़ान भोतार जो को ॾटो अथव छा? असांखे त इहा ई उमेद आहे त असांजो रब अरहम राहिमीन आहे। असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशाअल्लाह किथों न किथों सराई थी, कतार में बि कतार खां निकिरंदो बर्बाद थी। हदीस में चए तो 15 ॾींहं जिब्रील न आयो, वही जो सिलसिलो बंदि थी। पोइ मके जा काफ़िर पंहिंजे ओताकुनि में चवनि पिया बाबा मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। हू जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो अचे ई कोन थो। नबी से खे ॾाढो ॾुख पियो। साईं जन रोई करे रब खे अर्ज़ कयो, या अल्लाह मूंखे शाइर चयूं, काहिन चयूं, मजनून चयूं, एतिरो मूंखे ॾुख कोन पहुतो। मूंखे पत्थर हयूं, उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं। या अल्लाह मूंखे एतिरो सदमो कोन पहुतो जेतिरो अॼु तुंहिंजे महबूब खे सदमो पहुतो आहे। जो अॼु मुंहिंजा दुश्मन पंहिंजे ओताकुनि में था चवनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। या अल्लाह मां इहो दुश्मननि जो मेरो ऐं तानो बर्दाश्त नथो करे सघां। ऐं यादि रखो मुस्लमानो, मुरीद परेशान थींदो आहे, मुर्शिद दिलदारी ॾींदो आहे, शागिर्द परेशान थींदो आहे, उस्ताद तसली ॾींदो आहे, बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि। पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजो सुहिणो नबी परेशान थींदो त नबी खे तसली ॾियण वारो रब हूंदो।
अल्लाह ताला जिब्रील के हुक्म कयो जिब्रील वन मुझे महबूब की तसल्ली दी वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा अलम यजिदक यतीमन फआवा ववजदक ज़ल्लन फहदा। ओ मोजा महबूब मुखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम मुखे तुझे कारण कारण जुल्फन जो कसम मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुझा सोना मा रब तोखे छॾियो बि कोन्हे तोखां मां नाराज़ बि कोन थियो। सचो सुभान अल्लाह। मा वद्दअक रब्बुक तू अम्मा जे पेट में तुझो बाबो तोखां जुदा थियो पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां। तू 4 सालन जो हुए तुझी अम्मा आमिना भी तोखां जुदा थी वई पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां। तू 4 सालन जो हुए तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब भी तोखां जुदा थियो पर मा वद्दअक रब्बुक मां कोन छॾियो मां। सब मक्के जा सरदार तुझा दुश्मन बणिजी विया तलवारूं खणी अची तुझे घर जे ॿाहिरां बीठा मां तोखे चयो त पथरियुनि जी मुठ उछला वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। तो त पथरियुनि जी मुठ उछलाई बाक़ी इन्हनि पथरियुनि खे तराई करे तुंहिंजे दुश्मननि जी अखियुनि खे अंधो तो कोन बनायो मां रब उन्हनि खे अंधो कयो हो उन वक़्त में तोखे कोन छॾियुमि। ववजदक ज़ल्लन फहदा। मुंहिंजा महबूब तूं नंढड़ो हुए भुलिजी हलियो हुए जबलनि में वरी तुंहिंजो दुश्मन अबू जहल तोखे उठ ते खणी करे बैतुल्लाह जे दर ते पहुचाए पियो। इहो बि मुंहिंजो तो ते थोरो अथई। नबी साईं नंढड़ा हुया तो अब्दुल मुत्तलिब सां गॾिजी आया बैतुल्लाह में। अब्दुल मुत्तलिब अंदरि वियो साईं ॿाहिरि वेठा उहे निकिरी विया जे नंढड़ो ॿारु हूंदो आहे इहे साईं जन हलिया विया जबल। अब्दुल मुत्तलिब जो ॿारु निकितो त साईं जन हुया ई कोन। ॻोल्हा कई करमला सफ़ा ते करमला मरवे ते पढ़ा पियो ॾे ऐलान पियो करे पतो ई न पियो। शाम जो बैतुल्लाह जे दरवाज़े खे चंबड़ी अब्दुल मुत्तलिब दुआ पियो घुरे या अल्लाह अब्दुल्लाह जी हिकिड़ी निशानी मोहम्मद या अल्लाह अब्दुल्लाह त मूंखां जवानीअ में जुदा थियो उनजो यतीम बचड़ो मोहम्मद या अल्लाह मां मोहम्मद खे ॾिसंदोसि अब्दुल्लाह जी सिक लही वेंदी मुंहिंजी बुख ई उन लही वेंदी या अल्लाह इहो यतीम बचड़ो तूं मूंसां मिला। अब्दुल मुत्तलिब दुआ पियो थो घुरे अबू जहल नबी साईं खे उठ ते खणी आयो अचे बैतुल्लाह जे दरवाज़े ते लाथई। अबू जहल तो अब्दुल मुत्तलिब खे चयो अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर हिन ॿार जी संभाल कर ही मामूली ॿार कोन अथई सम्झ में अचे थो त असां सभिनीनि जी सरदारी ख़तमु कंदुई। अब्दुल मुत्तलिब चवड़े ज़ालिम मुझे यतीम सां हाणे तू दुश्मनी पियो रखी इहो सिर्फ़ तुंहिंजो सरदार ना है इहो सिर्फ़ मुंहिंजो सरदार ना है पर इहो यतीम मोहम्मद सॼी काइनात जो सरदार थी। अबू जहल दोजे मां उठ ते अचां पियो मोहम्मद मुस्तफ़ा जबलनि जे घाटी में वेठो जीअं जो मुंहिंजे उठ जी नज़र मोहम्मद ते पई त उठ मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि में वेही रहियो। साईं खे पोयां विहारे पाण वरी रईस थी आॾो वेठो उठ उथियो वरी वेही रहियो वरी उथियो वरी वेही रहियो। जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा खे अबू जहल दोजे मां आॾो विहारियो तॾहिं उठो थियो आहे समझ में अचे तो त असांजी सरदारी ख़त्म कंदो। अल्लाह साईं नबी साईं खे उहो थोरो थो यादि ॾियाराए ववजदक ज़ल्लन फहदा। ओ मुंहिंजा सुहिणा मोहम्मद मूसा खे फिरौन जे घर में
पियो पालिया तोखे बचपन में वक्त जो फिरौन अबू जहल उठ ते खणी करे बैतुल्ला पियो पहुंचाए इहो भी मुंहिंजो तो ते थोरो थई उन वक्त में तोखे कोन छॾियो सोना हाणे मां रब तोखे कीअं छॾींदुसि वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा मुंहिंजा महबूब दुनिया में त तोखे कोन छॾींदुसि पर आख़िरत में भी तोखे एतिरो ॾींदुसि जो तूं मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थी पवे साहबा फरमाईंदा असांखे कॾहिं बि एतिरी ख़ुशी न थी जेतिरी इन्हनि आयतुनि जे नाज़िल थियण जे वक़्त में ख़ुशी थी असांजा सभु ॾुख लही विया छो त नबी साईं बि मुस्कुराए करे फरमायो मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनखे 10 पुट हुजनि 10 ई जेल में 9 आज़ाद थी अचनि हिकिड़ो ॾिंगो पुटु जेल में हुजे ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो ॾिंगो पुटु वरी पीउ खे वणंदो रोंदो बि गारियूं बि ॾींदुसि पियो चवंदो भला हाली त छॾायोसि आहे हाली हिकु दफ़ो त छॾायोसि मुंहिंजे हयात ज़ाल खे चवंदो या दूरी बि विकिणा या मैं बि विकिणा ज़मीन ऐं प्लाट बि मां गिरवी थो रखां जेसि ताईं इहो बचिड़ो आज़ाद थी घर न ईंदो तेसि ताईं मां सुकून सां न वेंदुसि नबी साईं फरमाया अना लकुम वालिदुम मिस्लु वलदिही ओ मुंहिंजा उम्मतियो मां मोहम्मद बि तव्हांजे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे खुदा जी ज़ात जो कसम अना पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरो प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी नबी से फरमाया मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार हिकिड़ो बि मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां ख़ुशि कोन थींदुसि जेसि ताईं उहो बि बाहि मां निकिरी अचे जन्नत में न पहुचे इंशाअल्लाह सगाई थी वेंदी अक़ीदो सही बनायो वॾनि गुनाहनि खां बचो पीउ माउ जी नाफ़रमानी करण बि वॾो गुनाह कबीरो गुनाह तंहिंजे करे त नबी से फरमाया रिज़ल रब फी रिज़ल वालिद अबो राज़ी त रब बि राज़ी वसख़्तुर रब फी सख़्तिल वालिद अबो नाराज़ त रब बि नाराज़ लानत हुजे यहूद ने ईसाइनि ते जेके चवनि था असां में इंसानियत है असांजा पढ़ियल लिखियल मुस्लमान भी चवंदा आहिनि अमेरिका बरतानिया हुई ना चवंदा बाबा उन में वॾी इंसानियत अंग्रेज़ में वॾी इंसानियत इन्हनि भोलनि खे तव्हां इंसान पिया चओ 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ कुंदूज़ में स्टेज ते वेठा आहिनि उन्हनि जे मथनि ते पटका उन्हनि जे गिचीअ में गुलनि जा हार उन्हनि जूं माइरूं ऐं भेनरूं पंहिंजे घरनि जे दरवाज़नि ते हार खणी बीठियूं आहिनि त असांजा बचड़ा असांजा ॿाहिरि अचनि दस्तार करे त उन्हनि खे हार पारायूं ऐं तव्हांखे ख़बर आहे हाफ़िज़ जी उमिरि वधि में वधि 8 साल 10 साल 12 साल इहा उमिरि मां हाफ़िज़ थियोसि मूंखे यादि आहे मुंहिंजी 8-9 साल उमिरि मां हाफ़िज़ थियोसि मूंखे मौलाना दुरमहमद साहब हिंगोर जा जो वॾो आलिम हुयो स्टेज ते मूंखे भाकुर पाए मथे खई चई बाबा ॾिसो हीउ हाफ़िज़ थियो आहे हिकिड़े पासे हेॾो 83 पारा हिन सीने में वरी ॿिए पासे हेॾो जोगी क़ौम जो मूंखे वाले साहब हंज ते खयो भाकुर पियो पाए ख़ुशी में हिफ़्ज़ जे दस्तार जे वक़्त में त हाफ़िज़नि जी उमिरि इहा थींदी आहे 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ स्टेज ते बीठा आहिनि उन्हनि अमरीकी यहूदनि उते ड्रोन हमलो कयो जो 150 कुरान मजीद जा हाफ़िज़ सभु उते जो उते शहीद थी विया उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा उॾामी विया पंहिंजे माइरुनि ऐं भेनरुनि खे बचड़नि जा लाश बि सही साल न मिलिया मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे तव्हां इंसान चओ न उन्हनि अंग्रेज़नि भोलनि वटि कुतनि जे लाइ अस्पतालूं आहिनि कुतनि खे पाण सां गॾु सुम्हारींदा आहिनि
बिलन के पाण सां गॾु खाराईंदा आहिनि पर अमेरिका बर्तानिया फ्रांस वञो कैनेडा वञो उते कुराड़नि जा ढक अथव जीअं तव्हां असांजे पोख में कंहिंजी मेंह कंहिंजी ढगी कंहिंजी बकरी कंहिंजी रिढ पवंदी आहे पोइ लठियूं हणी वञी जानवरनि जे ढक में उछलाईंदा आहियूं उहे अंग्रेज़ कुता पंहिंजी कुराड़ी पीउ मां की घर मां कढी उन्हनि कुराड़नि जे थाननि में फिटो करे वेंदा आहिनि त असांजे घरनि में थुकूं था उछलाइनि असांजे घरनि में खंघनि था असांजी निंड था फिटाइनि इन्हनि कुराड़नि खे तव्हां पालियो मां तव्हां खां पुछां थो इन्हनि कुतनि खे केरु इंसान चवंदो इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी इंसानियत आहे त इस्लाम में इंसानियत अल्लाह से फरमा इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ फरमाई जरा तव्हांजा पीउ मां कुराड़ा थी वञनि कमज़ोर थी वञनि हिकिड़े पासे ॾांहुं कुराड़ा पई कमज़ोरी ॿिए पासे ॾांहुं बीमारी पोइ फितरी तौर ते हिननि खे कावड़ ईंदी कावड़ में तव्हांखे गारियूं ॾींदा तव्हांखे लठियूं हणंदा तव्हांखे पादर उछलाए हणंदा पर ख़बरदार फला तकुल लहुमा उफ अबो अमा गार ॾियनि इन्हनि जी गार खे गार न सम्झिजो इहा बि दुआ अथव तव्हांजी लाइ अबो अमा लठ हणनि हथ बि मथे न कजो छा कुराड़नि जी लठ असर कंदी इंशाअल्लाह पीउ मां जी लठ जिस्म जी जंहिं हिसे ते लॻी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते पर जहन्नम जो धुओं बि टच न थींदो आहे अबो अमा कावड़ में पादर हणनि ख़बरदार उहा जुती खणी करे वञे अबे अमा जे पेरनि में विझिजो फला तकुल लहुमा उफ उफ बि न चइजो न मुंहं में घुंड भी न विझो मत कावड़ करे क्यारी ॾेई पुठी ॾेई करे हलिया वञो ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदो का शइ कान बचंदव वला तनहरुमा 100 दफ़ा जेकॾहिं तव्हां खां पीउ मां का हिकिड़ी ॻाल्हि पुछनि रब फरमायो तॾहिं बि झिड़क न ॾिजो जी सां जवाबु ॾिजो हिकिड़ो मास्तर हुयो पोइ डायरी लिखंदो जीअं असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं उहो बि डायरी में लिखंदो त अॼु मां छा कयो कहिड़ा कम कयुमि सवाब जा केरु मूं सां मिलिया उहो रिटायर थियो अखियुनि मां नज़र बि घटिजी वियसि पोइ हिकु दफ़े पुट खे चई पुट इहो भित ते छा वेठो आहे पुट चयो बाबा इहो कांव आहे वरी ॿियो दफ़ो अॻे चयो पुट इहो भित ते छा वेठो आहे चई बाबा इहो कांव आहे वरी टियों दफ़ो कुराड़े पुछा कयसि बाबा इहो कारो कारो भित ते छा वेठो त पुटु कावड़िजी वियो चई बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो हुकूमत तव्हां मां तंग थी आहे असांजे ॻिचीअ में विधो ॿ दफ़ा तोखे चयो अथमि त कांव आहे भला हिन कांव में तुंहिंजो कहिड़ो कमु फाथो आहे अबे जे अखियुनि में पाणी अची वियो चई पुटु अलमारी मां फलाणे साल जी डायरी त खणी आहे पीउ खे त यादि हो न असांजो सॼनि सालनि जूं डायरियूं कयूं हू डायरी खणी आयो चई फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोल उहो महीनो तारीख़ खोले चई ॾिस पढ़ी ॾिस छा आहे लिखियो पुट जो पढ़ियो चई पुट तूं नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे भित ते का वेठो 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो त भित ते छा वेठो आहे मां हर दफ़े तोखे भाकुर पायां तोखे चुमी ॾियां तोखे प्यार ऐं मोहब्बत में चवां पियो ही का वेठो आहे 25 दफ़ा तो मूंखां सुवाल कयो पर मूंखे कावड़ न आई मां मोहब्बत में चुमियूं ॾेई तोखे जवाब पियो ॾियां मां रुगो 2 दफ़ा तोखां सुवाल कयो आहे त तूं एॾो मूं ते कावड़िजी वियो आहे इन जे करे रब फरमाए वला तनहरुमा वकुल लहुमा क़ौलन करीमा 100 दफ़ा जेकॾहिं तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछनि तॾहिं बि झिड़क बि न ॾिजो न जी सां जवाबु ॾिजो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहम क़ुरान तो फरमाए पीउ मां जाॾो मौलवी थी करे न अचो पीर थी करे न अचिजो साहब ऐं आफ़ीसर थी करे न अचिजो ज़मींदार थी करे न अचिजो पीउ मां जे आॾो तव्हांजी हैसियत शिकार थियल पखी वांगुरु हुजे जंहिं महिल पखी हेठि किरंदो आहे
वो ज़ुबान हाल असां शिकारे खे चवंदो आहे यार मां तुंहिंजी मिल्कियत हाँ कोई गबा गबा करे खाई तुंहिंजी मर्ज़ी आहे खारे में पिंजरे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे टके मुल्ह ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे मां तुंहिंजी मिल्कियत हाँ रब फरमायो वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ मुसलमानो नौजवानो तव्हां भी जॾहिं पीउ मां जी आॾू अचो त तव्हांजी हैसियत भी इन पखीअ वांगुरु हुजे ओ मुंहिंजा बाबा साईं ओ मुंहिंजी अमर साण मां भी तुंहिंजी मिल्कियत मुंहिंजो माल भी तुंहिंजी मिल्कियत मुंहिंजो औलाद भी तव्हांजी मिल्कियत तव्हां मालिक असां तव्हांजी मिल्कियत आहियूं उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी मेंह बीठी आहे अबे विकिणी छॾी पैसा खाई खपाए छॾियई न पाकिस्तान जो आइन तोखे इजाज़त थो ॾिए जो तू थाणे ते वञी बाबे ते एफआर कटराई न शरीयत तोखे इजाज़त थी ॾिए जो तू का मुफ्ती साहब खां फतवा वठी त बाबे मुंहिंजी में खपाई आहे मूंखे पैसा वठी ॾियो तू केरु थींदो आहे जो केस कंदे तू केरु थींदो आहे जो फतवा वठंदे अल्लाह जे नबी 1400 साल पहिरीं फतवा ॾेई छॾी फ़ैसिलो महफ़ूज़ थियो अंत व मालुक लिअबीका तू ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे तू केरु थींदो आहे जो बाबे ते केस कंदे अॼु 500 रुपया था पीउ खे ॾियो त उहो बि खाते में था लिखो त बाबे खे मां 500 रुपया ॾिना बाबा ये हिसाब ज़ालुनि सां कयो ॿाहिरनि सां हिसाब कयो उन्हनि खे जेको ॾियो उहो लिखो पीउ सां लेखा न कंदा दिलि ते बि न आणींदा कयो त मां बाबे खे कुझु ॾिनो आहे अञा शुक्र कंदा कयो त बाबे 500 रुपया मुंहिंजा क़बूल कया न क़बूल करे त माना नाराज़ आहे न आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में जो वाक़ियो लिखियो आहे जो ॿारहाड़ी जो ग़रीब हो मिस्कीन माण्हू हो पंहिंजे पुट खे पढ़ाए ऑफिसर थी वियो हुनजो पुटु वो हिकु दफ़े ज़ाल खे चई त पटको बि खणी आ उतार वारी जुती बि खणी आ अॼु मां पंहिंजे पुट जो रोब ॾिसण ईंदुसि अॼु मां पंहिंजे पुट सां गॾु ऑफिस में कुर्सी रखाए वेहंदुसि ॾिसां त मुंहिंजो बच्चो कीअं थो आर्डर हलाए सो पटको पातो अंगोशा हूंदा ॻाढ़ा लिकुन वारा टायर वारी चोपल अॻे हूंदी टायर जी चोपल मां पाण पाती आहे एॾी मज़बूत जो पछाड़ीअ में कुतो खणी वञे तॾहिं जान छुटे इहा हारी पाईंदा सिंध में त मिले ई कान थी पंजाब में आहे या न मोची हुए मरी विया और टायर वारी चोपल पाए सिधो ऑफिस पुट जो पीउ खे ॾिठो त पटे वाले खे चई त हिन कुराड़े खे ॿाहिरि विया पटे वाले अचे कुराड़े खे चयो चाचा साहब थो चए त ॿाहिरि वियो कुराड़े चयो बाबा साहब मुंहिंजो पुटु आहे मां हुनजो पीउ आहियां तूं केरु थींदो आहे मूंखे रोकण वारो अॼु मां पंहिंजे पुट सां गॾु कुर्सी रखाए वेहंदुसि पंहिंजे पुट जो रोब ॾिसंदुसि पटे वाले वञी साहब खे चयोसीं तव्हांजो पीउ आहे चई बाबा मां सुञाणा थो मुंहिंजो पीउ आहे बाबो हिते वेहंदो त मुंहिंजी बेइज़ती थींदी दोस्त हिते तव्हांजा ऑफिसर मुंहिंजो रोब ख़तमु थी वेंदो त हीअ आहे साहब जो पीउ ऐं अहिड़ा माण्हू अथव हिन वक़्तु असांजो साईं गुलाम क़ादिर शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैहि ॻाल्हि कंदो त शिकारपुर जो वॾो ऑफिसर हो हुनजो ड्राइवर मूं वटि आयो चए पियो साईं मां साहब सां गॾु हुजां गाॾी ते साहब जो पीउ रोड ते बीठो मां गाॾी खे ब्रेक कयो साहब चयो छो गाॾी रोके चईसीं तव्हांजो वालिद साहब बीठो आहे चई बाबा छॾ बाबे खे वरी हिते मुंहिंजी गाॾी में वेह त मुंहिंजो रोब ख़तमु थी ड्राइवर खे राम थियो अचे त कुराड़े खे घणा हुन बेईमान खे राम न आयो हुनजो पीउ उस में बीठो ही गाॾी कढायो पटे वाले कुराड़े के चयो बाबा साहब तो चवे त बाबो हिते वेहंदो त मुंहिंजो रोब ख़तमु थी वेंदो अच्छा बस अबे उते जो उते बीह रहियो अखियुनि में पाणी अची रब खे दिलि में चई या अल्लाह हिन ज़िंदगी खां मूंखे मौत भलो आहे
वरी ॿीहर मूंखे पुट जे साम्हूं न आणिजां। हाफ़िज़ साहब लिखियो आहे अबे जे दिल में आ निकिती उन साहब जी दिमाग़ जी रग फाटी पियसि। उन ई वक़्त में वात मां कननि मां नक मां खून जा फुआरा जारी थी वियसि। ऊंधो थी मुंहुं भर वञी हेठि किरियो पथकी पथकी मरी वियो। अबो अमा ज़ुबान सां कोन पिटींदा त उन्हनि जे दिल में आ निकिरंदी आहे। सो महिरबानी कयो इन्हनि जी पिट खां बचंदा कयो। मुला मौलवीअ जी पिट कान लॻंदव। ये पीर मुर्शिद जेके किरोगन जे गाॾियुनि ते पिया घुमनि हिननि जूं पिटूं कोन लॻंदव। पिट लॻंदी आहे हदीस में चए थो अबे जी पिट लॻंदी आहे, अम्मा जी पिट लॻंदी आहे, टियों मज़लूम जी पिट लॻंदी आहे। ओए जेके कोट सब्ज़ल में पेरे उघाड़े पिया घुमनि ये मज़दूर जंहिंजा लटा फाटल आहिनि, जेके वेचारा सॼो ॾींहुं तगारी पिया खणनि, रोड ते पत्थर पिया कुटनि, ये हारी वेचारा गर्मी सर्दी में जेके ज़मीन ते बीठा आहिनि, गोडगी पातल अथनि, पेर उघाड़ा पुठी उघाड़ी। ओ वेचारा लॉकडाउन में कंहिंखों घुरी भी कोन पिया सघनि। हया वई लॼ में वेलनि जा वेला बुख ते बीठा, पर कंहिंजे आॾो हथ कोन पिया टंगनि। इन्हनि मज़लूमनि ग़रीबनि जी पिट खां बचंदा कयो। ये पीर जेके किरोड़नि जे गाॾियुनि में पिया घुमनि हिननि जी पिट कान लॻंदव। सही तो चवां या ग़लति? दुआऊं भी इन्हनि खां वठो, इन्हनि जी ख़िदमत कंदा कयो। मौलवी जोगी खे 500 रुपया ॾेई दुआ घुराईंदव, कहिड़ो फ़ाइदो? पीरनि खे वञी 50-50 हज़ार जा पाॾाई गाबा था ॾियो। खुशामद में यो 50,000 जो गप वही कुराड़े पी जियारो बिहार बाबा ही मातो के तोहफे में तुझा मोजिला दुआ कर। यो 10,000 जो बकर पी रखे तो दी गो गाड़िया में खयूं पियो वने। खुशामद में यो 10,000 जो बकर कुराड़ी अम्मा की वनी दे अम्मा ही मातो के तोहफे में तुझा मोजी दुआ कर। इंशाअल्लाह घर ताई न पहुंचंदे त पे माटी दुआ गई अक्षत पूछी नहीं। जेके वॾे में वॾा मुर्शिद घर में वेठा आहिनि उन्हनि खे राति ॾींहं ॾियो गाॾी, उन्हनि सां कयो मुक़ाबिला। ऐं हिते था अॼु पीरनि खां खुशामद में दुआऊं घुरायो। मां तव्हां खां पुछां थो पीउ माउ खां वधीक को मुर्शिद आहे? औलाद खे तकलीफ़ थींदी आहे त पीउ माउ खे तकलीफ़ थींदी आहे। ज़मीनूं ढगा ढोर विकिणी पीउ माउ इलाज कराईंदा। अॼु वाइदो कयो त हिननि खां दुआऊं वठंदासीं। असां मुस्लमाननि जो हाल इहो आहे जो फंडी में जो फ़िक्र आहे, ढगीअ जो फ़िक्र आहे। राति जो 3 बजे ज़ाल खे था चओ त में खे खड़ जो कूंडो ॾे। सुबुह जो अञा मुअज़िन आज़ानी कोन थो ॾे त माईअ खे था चओ त पाहोड़ी खण, छिंगारी खण, में ढगीअ जे हेठों सफ़ाई कर। 8 ॾींहं गुज़री विया, पीउ मां वटि मुस्लमान वियो ई कोन्हे। न अबे खां तूं हवाल वठे, न अम्मा खां तूं हवाल वठे। बाबा कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत है? को बुखार का खंघ का तकलीफ़, को नज़लो, को ज़ुकाम त कोन्हे को? पोइ केॾो असांजा मसला हल थियल। पीउ मां खां हाल अहवाल न वठंदव, उन्हनि जूं ज़रूरतूं पूरियूं न कंदव, इहे लख बि कख थी वेंदव, सोन बि मिटी थी वेंदव। अॼु वाइदो कयो त ज़मीन ते बाद में वञिबो, नौकरी ते दुकान ते बाद में वञिबो, पर हीअं पीउ अम्मा खां हाल अहवाल वठिबो। उन्हनि जी ज़रूरत पूरी करे पोइ तव्हां वञो नौकरी ते, दुकान ते, ज़मीन ते, पोइ इंशाअल्लाह कख बि लख। पोइ मिटीअ में हथ विझंदव त मिटी बि सोन थी वेंदी। इन्हनि जे दुआ खां मथे कंहिंजी बि दुआ कान था। वकुर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। रब फरमाबो अम्मा चेहरा हुजनि पोइ त अबे अम्मा खे न विसारजो, पर अबो अम्मा फौत थी वञनि पोइ बि अबे अम्मा खे विसारजो न। पोइ बि उन्हनि जे लाइ दुआऊं पिया घुरिजो, या अल्लाह जीअं बचपन में असांजे अबे अम्मा असां ते बाज करे भाले निपाए मज़दूरियूं हार पा करे जवान करे असां जूं शादियूं करायूं, असांजा घर आबाद कयूं। या अल्लाह हिन वक़्तु असांजा अबो अम्मा तुंहिंजे हवाले अथई, असांजे अबे अम्मा ते ईअं बाज कर जीअं बचपन में असां ते बाज कयो। इन्हनि खां दुआऊं वठंदो नी बाबा। ही कुराड़ा वॾे कम वारा था, ये विया हलिया त पोइ तव्हां बसि क़ुरान जो दौर कंदा कयो रोज़ाना।
रुकू अध रुकू महीने में ख़त्म कढो, 6 महीने भला साल में तो ख़त्म कढो। साल में भी असां कुरान जो ख़त्म न कढूं तो पोइ बचो छा। नबी से फरमाए इन्नल्लज़ी लैसा फी जौफिल कुरान कल बैतिल खरब, फरमायो जा सीने में जा पेट में जा घर में जा उताक में जा दुकान में कुरान न आहे या वेरान जाए था। ऐं वेरान जा में माण्हू पेशाब कंदो आहे, गंदगी उछलाईंदो आहे। वेरान जा में जिन ई शैतान अची वेंदा आहिनि। भली असांजे घर में टाइल हुजे, मार्बल हुजे, शीशे जो घर ठहियल हुजे, भली अतरनि ऐं सेंटनि जो छिनकार घर में कयो, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे घर में नमाज़ न हूंदी, कुरान जी तिलावत न हूंदी, औरतुनि जो मथो उघाड़ो हूंदो, हिते मलाइका कोन ईंदा, हिते जिन ऐं शैतान अची वेंदा। तंहिंजे करे मां अॼुकल्ह भेनरुनि खे गुज़ारिश थो कयां, अकेलियूं हुजो त न बि मथो ढकियल हुजे। बाबा मथो उघाड़ो हूंदो आहे का न्याणीअ जो, असांखे ई हया ईंदो आहे या घर वेंदासीं अधी भेण जो मथो उघाड़ो हूंदो त बीह रहंदा आहियूं, कंधो हेठि करे। अम्मा खे बि हया थींदो आहे, पंहिंजे मथे ते पोती रखंदी आहे। मलाइकनि खे बि हया थींदो आहे, मथो उघाड़ो हूंदो आहे, पोइ वीचारा हलिया वेंदा। पोइ जिन शैतान ईंदा आहिनि, पोइ जहिड़ो किरोध भन बेबरकती। 50,000 मुड़ुस ज़ालाट रखिया, 8 ॾींहं जो घुरियईं त 40,000 रुपया, 10,000 पेटीअ मोरलनि जे विचों खॼी विया। शैतान चोरी कंदो अथव, चौकीदार न हूंदो त चोर ईंदो न। माईअ जो सोन जो दाबलो खोलियो, शादीअ ते सोन पाए वञा, करमल वाला गुम, करमल कोको गुम, करमल मुंडी गुम, करमल बाही गुम, पेटीअ मां रले मां दाबलो मां शैतान चोरी करे वियो वञे। ईअं चोरी कंदो आहे। हाणे बचियसि ईमान, हाणे ईमान कीअं खसराईंदो शैतान। ज़ाल चवंदसि वञ फाड़ विझराया, हाणे तो ईमान खसेसि। मन अता काहिनन, हाणे आयो भोपे वटि। नबी से फमा भोपे वटि जेको वियो, इहो जेको फाड़ो थो विझे, जेको तव्हांखे चए थो त तोते जादू आहे, तो में बुत पियल आहे, तो में तावीज़ आहे, तोसां ड्रोह थियल आहे, तोसां वॾी दुश्मनी थी आहे, तुंहिंजी चोरी फलाणे कई आहे। नबी से फमा मन अता काहिनन, जेको वियो भोपे वटि। ये जेको फाड़ थो विझे इनखे भोपो चइबो। भली मौलवी हुजे पर फाड़ थो विझबो। हाणे न में ॾिसंदा आहिनि, किथे किथे न में मसो आहे न, या पठाणनि वारी या नसवार वारी दबली ईंदी न, हाणे हुन में से चोर थो ॾिसे। बाबा हथ ई चोर पाड़े सघे, हाणे दबलीअ में थो ॾिसे। ॻाढ़ी टोपी पातल अथसि, साई कमीज़, हाणे अब्बासन जे ॻोठ में जंहिंखे ॻाढ़ी टोपी सो पातो। तव्हांखे छा थियो? मौलवी गुलाम नबी 70 जे ॾहाके जो मौलवी थियल आहे, अञा ताईं तव्हां नथा सुधरो त कॾहिं सुधरो? अञा ताईं तव्हांजो भोपनि ते फाल वारे ते यकीन, क़ुरान ते यकीन न आहे, नबी जे फरमान ते यकीन न आहे, उहा कहिड़ी तव्हांजी तोही आहे। फाड़ पियो विझे, दबलीअ में पियो ॾिसे त बाबा चोर हथ ई घर जी माई आहे, साओ चोलो पातल अथसि, कारी सलवार। हाणे जंहिं माईअ खे साओ चोलो पातल उहा फाथी विझे, उहा सदक हुई, वरी उनखे सचो पियो सम्झे। ऐं असांजे मुस्लमाननि जो कुतनि ते यकीन आहे, क़ुरान ते यकीन न आहे। कुतो जेकर घर में वेठो नी चवंदा कुतो सचो, क़ुरान सचो न आहे। भोपो जेको ॻाल्हि पियो करे नी उहो सचो आहे, बाक़ी मौलवी जेको क़ुरान हदीस जी ॻाल्हि पियो करे आहे सची ॻाल्हि। नबी साईं फरमायो जेको भोपे वटि वियो वरी हुनजी ॻाल्हि खे सचो सम्झई, अल्लाह जे नबी फरमायो मां मोहम्मद इन खां बेज़ार आहियां, इस्लाम सां हिन जो कोई वास्तो कोन्हे। सॼो वाइदो कयो त भोपनि ॾे न ईंदासीं। नबी की ख़बर नथी पए, हालांकि नबी से ते जादू थियो या न थियो। नबीअ खां मथे दुनिया में केरु? 1.25 लाख नबीअनि में सरदार आहे। नबी से की ज़ात ते जादू थियो आहे। नबी से की तकलीफ़ आहे, का ॻाल्हि यादि न थींदी आहे,
ख़बर नथी पए त मां मोहम्मद मुस्तफ़ा खे छा थियो आहे। नबीअ खे ख़बर नथी पए त मूं ते जादू आहे। हिन मुला खे कीअं ख़बर पई त तोखे जादू आहे, तोखे तावीज़ पियल आहिनि, तोखे बुत पियल, तुंहिंजी चोरी फलाणे कई। नबी साईं खे बि रब ॿुधायो न, उन जादू जो इलाज भी रब बुधा। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़्फ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वस्वासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन्नास। नबी से फरमायो जेको ये बसूरतूं अमा आशा फरमाए थी सुबह शाम पढ़ी पंहिंजे हथ ते दम करे मथे को वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म ते हथ घुमाए, न जादू असर कंदसि न आसिदीन जो हसद असर कंदसि, न का नाज़रिन जी नज़र लॻंदसि। नज़र खां हसद खां जादू खां शैताननि जे रुगन खां अल्लाह ताला उनखे महफ़ूज़ कयो। ये ॿई सूरतूं पाण पढ़ंदा कयो। तव्हां चओ था त असां कोई कमु न कयूं, सॼो कमु मुला कयूं, असांजो वेठे कमु थिए, बसि 5 रुपया ॾियूं मौलवीअ खे, बसि शीशो पढ़ी ॾे, असांजो कमु थी वियो। असांखे तकलीफ़ न थिए, रुगो पाणी पियूं, पोइ तावीज़ ॻीचे में विझी वेठा हुजूं, बसि सभु मसइला असांजा हल थियनि। न असां निमाज़ पढ़ूं, न क़ुर जी तिलावत, बसि ईअं कमु थियनि। ईअं कोन थींदो आहे। तव्हांजी नज़र शीशे में, मुला जी नज़र खीसे में, त पैसा घणा थो करे। इहे न कयो। थोरी माईअ खे तकलीफ़ थी थिए जो था जिन आहिनि, भॼायो था जिन आहिनि। छा जिन? असांजे कन्यारे में हूंदो हो पुनल फ़क़ीर उजो, जिन कढंदो। असां वञूं शाम जो, चाचा पुनल ॾे हवाल घणा जिन कढिया। चवंदो बाबा जोगी साहिब किथे आहिनि जिन? जिन विया हलिया जबलनि जे वादनि में, समुंड जे ॿेटनि में विया हलिया जिन। चवंदो 99% मकर असांजी जमात जो, 99% वो चवंदो मकर। रश बि वॾी हूंदी हुअसि, पर सही ॻाल्हि ॿुधायो, 1% बीमारी आहे। ॾाढियूं ख़तरनाक बीमारियूं जो मरीज़नि जा तारा ॻाढ़ा था थी वञनि, कूकू पिया कंदा। चई हिकिड़ा ॿरो चयो नाराज़ न थी वियो। उन्हनि जी माईअ खे जिन वरितो, मूंखे हेॾो गाॾी ते खणी विया, उते जे वियुसि त माईअ जो कदो जे उठ जे बसि ये चंबा जो कढी वेठी हुजे, तारा ॻाढ़ा दाहूं पई करे, ॿाहिरि बि वीचारा जाहिल डिॼनि पिया, भरिसां केरु वञे ई न। मूंखे चयो साईं हिन खे जिन अथसि, ॾियोसि मूं। जाजो पुनल चवंदो जीअं जो मां अंदरि वियुसि त माईअ खणी दसियो, ॿई गोॾा सीने ते रखी, हथ ॿई ॻीचीअ में, घुटो ॾेई ठुप मारे। छा जो आहे मूंखे जिन? मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणी जाइ ते मुंहिंजी शादी कराए। चाचे पुनल जो सा मां लहो त सही, मारणी थी लहो त उन्हनि निभागनि खे चवां। मस माई लथी, पोइ ॿाहिरि निकितो, वीचारो सहकी सघी। उन्हनि जे ॿारनि खे चई बाबा हिन माईअ खे ॾेढ जिन आहे, जेको चवे थो फलाणी जाइ ते शादी थींदसि त पोइ मां छॾींदोसांसि। चई ॾिठई तोसां सच कई। बसि ॿेड़ीअ ते शादी थी वियसि, वरी जिन न आयुसि। चढ़िया हो जा तव्हां बरोच ख़ुदि जिन हो, तव्हां वटि जिन छो ईंदो? अॼु वाइदो कयो त हिननि भोपनि खे घर में न आणियो, इहे रहंदो परेशान कंदव, पैसा फुरे ॾींदव। इहा कहिड़ी गैरत आहे? असां दीनदार माण्हू, हाले जी सां तालुक, ॿेर वारनि जा मुरीद, हक़ जी जमायत, तौहीद परस्त जमायत, असां भोपनि खे घर में आणियूं, अॼु मायुनि जे मथनि ते हथ रखनि ऐं जिन कढनि, उन्हनि खे लठियूं हणनि, उन्हनि जे हथनि खां वठनि। इहा कहिड़ी गैरत आहे? सदको कढंदा कयो, सदक़त तरुद्दुल बला। नबी से फरमा सदको मुसीबत खे टारींदो, सदक़त तुत्फिउ ग़ज़ब रब। सदको अल्लाह जे कावड़ खे बि हटाईंदो। असां सदको तॾहिं कंदासीं जॾहिं अस्पताल पहुचे, वेंटिलेटर में खणी वेंदा अंदरि। हाणे मौत हयातीअ जे मुक़ाबले में हाणे फोन कंदा त बाबा सदको कढो, बाबो तो मरे। हालांकि सदको माण्हू अॻे कढे,
ख़ैरात भी तॾहिं कंदासीं जॾहिं मरंदासीं। पंहिंजे हयाती में ख़ैरात कयो, पंहिंजे हथनि सां 5 रुपया ॾिनव, पोइ अगरि 5 लखनि जी ख़ैरात कई, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे तव्हांजे पंहिंजे हथनि जा 5 रुपया पोयरनि जे 5 लखनि जी ख़ैरात खां मथे अथव। घोड़ा घोड़ा करे घर मां निकिरंदे रोई, लाहे छॾींदई लटा या लिबास वारी लोई, पोइ तयारु करे तख़्ते ते धरींदई धोई, भरे ॾे पंहिंजे हथनि सां टोई, जो पोयों कुल फरायो। मेहन जो बि सदको कढंदा कयो, लूण था पढ़ायो भूसा, जो सदको ॾियो। महीने में 500 रुपया 1000 रुपया इंशाल्लाह खीर में भी कोन खुटंदियूं, वाड़े में बीमारी भी न ईंदी। सदको न ॾींदासीं, खीर में पाणी विझंदासीं, 3 लख जी मेह किरी पवंदी, खातीअ ते बि न पहुचंदी। हिननि ट्रैक्टरनि जो सदको कढो, न त मिस्त्रनि वटि वेंदो त 10,000 बिल कढी ॾींदा, त हर शइ जी ख़राब। कराची हैदराबाद वञो था त गाॾी जो 100-200 रुपया सदको कढी निकिरो त अलाह सां हिफ़ाज़त सां पहुचो, न त ज़ोरीअ था माण्हू गाॾीअ चे हणनि। सही थो चवां न ग़लति? अलाह सां हिफ़ाज़त करे पंहिंजे बच्चनि खे छॾियो मदरसनि में त आलिम थियनि। भला हाणे महांगाई आहे, साल जी शुरूआत आहे, हाणे त छॾियो। पोइ हिकिड़ो पुराणो रोए पियो, चए जोगी साहब मुंहिंजे पीउ मूंखे वॾेरे वटि ॿेली बीहारियो मानीअ ते, घर में मानी कान आई, ग़रीबास, पोइ ॿेली बीहारियईं, सॼो ॾींहुं गाहु कंदो हुउसि, कुतर छेणा खणा, सिर्फ़ु मानीअ ते। काश मुंहिंजो बाबो रुगो मानीअ जे करे मदरसे में छॾे अचे हा त मां हाल में हाफ़िज़ थी वञा। भला तव्हां बि महांगाई थी आहे, भला बच्चा छॾियो मदरसे में। इंशाअल्लाह असां पिनी सिनी 3 वेला मानी बि खाराईंदासूं, लटा कपिड़ा साबुण दवा दरमल रहाइश। 20 साल तव्हांजो बच्चो असांजे मदरसे में पढ़ंदो, इंशाअल्लाह तव्हांजो ज़रे जेतिरो बि ख़र्च न ईंदो। पालींदासूं, पढ़ाईंदासूं, हाफ़िज़ ऐं आलिम बनाए करे तव्हांजो पाले। कारान जेके वाइदो कनि त पंहिंजा बच्चा मदरसे में छॾींदा, हथ मथे खणो त मां दुआ कयां। ॿिए नंबर ते हिन मदरसनि जी ख़िदमत बि कयो, हिननि मदरसनि खे ॾींदा कयो। इहो सदको जारी आहे, तव्हां ई असांजो बि हिन में हिसो आहे। मुंहिंजो मदरसो ठहे पियो थो ख़ैबर में, 2 एकड़ में वॾो इदारो ठहियो, रोड ते ई भिटशा खां अॻियां आहे खंडू, खंडू खां थोरो अॻियां हिन ओलह पासे वॾो जामिअतुल हसनैन 2 एकड़ में इदारो आहे। हिकिड़ो ग़रीब हुयो, हुन एकड़ मुफ़्त में ॾिनो, हालांकि उते एकड़ जी क़ीमत 80 लख आहे। हिन दौर में बि अहिड़ा ग़रीब अथव, 80 लख जो हिन वक़्तु त किरोड़ में बि नथो मिले, मुफ़्त में ॾेई छॾी अथई। मां अलाह जे नाले ते थो, खातो बि तव्हांजो हुजे, मतिलबु मुंहिंजा पोयर तव्हां सां जहिड़ो वॾो कोट ॼारायो आहे। हाणे मिटी पई आहे उते तक़रीबन 8 लख। हीअ मां तव्हां खां हिन जे करे थो वठां, साईं अब्दुल समद